कोटगी पाकिस्तान पीपल्स पार्टी कोटगी ज़िले जी जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो चयो आहे त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 16वीं वरसी में शिरकत लाइ ॼाम भाइरनि ॼाम सैफुल्ला ख़ान धारेजो ऐं ॼाम इकरामुल्ला ख़ान धारेजो जी तरफ़ां घोटकी खां सव गाॾियुनि जो काफ़िलो गढ़ी ख़ुदा बख़्श लाड़काणे रवानो थी रहियो आहे, जंहिंमें पीपी जा हज़ारे कारकुन गढ़ी ख़ुदा बख़्श पहुची जलसे में शरीक कंदा। हुन चयो त जमहूरियत लाइ भुट्टो ख़ानदान जी क़ुर्बानियूं नाक़ाबिले फ़रामोश आहिनि। शहीद जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अवाम ऐं पार्टी कारकुननि जी दिलनि में हमेशह ज़िंदा आहे ऐं रहंदी। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 16वीं वरसी ते असां खेसि ख़राज अक़ीदत पेश कयूं था। असांखे फ़ख़्रु आहे त असां भुट्टो बीबी ऐं जमहूरियत जा पैरोकार आहियूं ऐं असांजी लीडर असांखे आमरीत ऐं जमहूरियत में फ़र्क़ु सम्झायो आहे। असां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वर्सी ते खेसि ख़राजी अक़ीदत पेश कयूं था ऐं अज़म कयूं था त संदसि जमहूरी असूलनि खे हमेशह क़ाइमु रखियो वेंदो। अॼु शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी वरसी आहे, उन सिलसिले में जाम इकरामुल्ला ख़ान जे तरफ़ खां हीउ काफ़िलो जेको आहे मुंहिंजी क़यादत ऐं अबूज़र लखण असां उन जी क़यादत में हीउ काफ़िलो तक़रीबन 25 हाईएसूं आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे 50 नंढियूं गाॾियूं आहिनि। हीउ काफ़िलो जेको आहे इंशाअल्लाह ताला हींअर तव्हां ॾिसो पिया रवानो थींदो। मोहतरमा त हमेशह असांजी दिलनि में ज़िंदा आहे ऐं जेतिरे त हयाती आहे हीउ हिकिड़ो अहिड़ो सूरु आहे जेको असांखां न विसरंदो, छो जो असां मोहतरमा सां कुझु टाइम जेको आहे गॾु बि रहियासीं मोहतरमा सां ऐं हुन जूं एतिरियूं यादगिरियूं आहिनि, मतिलबु आहे त एतिरो प्यार ऐं मोहबत जेकी हुन शफ़क़त ॾिनी उहा असांखां कॾहिं बि कोन विसरंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।